अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन किराम, क़ुरान शरीफ़ 23 सालनि में नाज़िल थियो ऐं जेके बि आयतूं नाज़िल थियनि पियूं, घणे भाङे उहे आयतूं कंहिं वाक़िए जे नतीजे में नाज़िल पियूं थियनि ऐं उन्हनि जे नाज़िल थियण जा पंहिंजा टाइम हुआ। शराब जे बारे में पहिरीं हिकिड़ी लहे थी आयत, पोइ वरी 2-3 साल रखे ॿी थी लहे, वरी उन खां पोइ 2-3 साल रखे टी थी रहे। लेकिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका क़ुरान खे वरी जोड़ियो आहे सभिनी आयतुनि खे ॻंढे, उहो वरी हुन जी जोड़ जेका पंहिंजी अजीब आहे। जेका आयत पहिरीं लथी आहे उहा किथे विच में रखे छॾियऊं, जेका पोइ लथी आहे उनखे मुंड में रखे छॾियऊं। इहा जेका तरतीब थी आहे, ज़ाहिर आहे त अल्लाह जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा तरतीब हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम सां गॾिजी कई। इन ते अकुल हैरान थो थिए त आख़िर उहे टुकर किथे खणी कीअं रखियऊं, कहिड़े सबब जे करे रखियऊं। मिसाल तौरु सूरह बकरा जेका आहे सा मदनी सूरत आहे, लेकिन सभ खां मथे लॻी पई आहे। क़ुरान इब्तिदाई सूरह बकरा सां थो थिए, उनजो कुझु हिसो शायदि मकी आहे, लेकिन उहो जोड़ियो वियो आहे हिन सां। त आख़िरी इहे जेके क़ुरान जूं आयतुनि खे जेको ॻंढियो वियो आहे, आख़िर इन जे ॻंढिजण में यानी हिकिड़ी अजीब शइ ठहे थी, हिकिड़ी अजीब इमारत ठहे थी। हिकु इमारत में बुनियादु हूंदो आहे, पोइ उन खां पोइ भितियूं हूंदियूं आहिनि, पोइ छित वरी कामूं हूंदियूं आहिनि। त ईअं सम्झो त काम जेका आहे सा पहिरीं परचेज़ कई वई आहे, वरी उन खां पोइ भितियूं वरी बाद में आयूं आहिनि, वरी बुनियादु वरी उन खां पोइ आयो आहे। मिसाल तौरु त इन्हनि खे ॻंढियण त पहिरीं बुनियादु अचे, पोइ भितियूं अचनि, पोइ छित, पोइ कामूं, पोइ पटियूं। आख़िर इहा तरतीब केॾी अजीब तरतीब आहे। अॼु मां इन्हीअ क़ुरान पाक जे इन्हीअ मौज़े खे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं आयतूं अॻिते पोइते करे हिकिड़ी ख़ूबसूरत तरीक़े सां, कंहिं सबब जे करे, कंहिं लॉजिक जे करे, कंहिं फ़लसफ़े जे तहत उन आयतुनि खे ॻंढियो ऐं पंहिंजी जाइनि ते रखियो, अॻिते पोइते कयो आहे। इहा जेका तरतीब जंहिंसां इहे शयूं जुड़ियूं आहिनि, अॼु मुंहिंजो मौज़ू सिर्फ़ु इन अध्याय जो नालो मूं रखियो आहे अल एजाज़ अल क़ुरानी, माना क़ुरान शरीफ़ जी अजब जूं ॻाल्हियूं, हुनजो हिकिड़ी ख़ूबसूरती जूं ॻाल्हियूं, क़ुरान पाक जो लाजिक जूं ॻाल्हियूं। इहा शइ क़ुरान शरीफ़ में रब जल जलालहू असांखे अॻु में ई ॿुधाई आहे। सूरत अल फुसिलत जी आयत नंबर 53 में रब साईं फरमाए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, सनुरीहिम आयातिना फिल आफाक व फी अनफुसिहिम। अल्लाह फरमाए थो त जेके इस्लाम खे नथा मञनि या काफ़र आहिनि, उहो टाइम ईंदो वेझो जो असां उन्हनि खे अहिड़ियूं निशानियूं ॾेखारींदासीं इन यूनिवर्स में, वफ़ी अनफुसिहिम सननि जिस्म में, लिवर जे फंक्शन ते, नर्वस सिस्टम में, हत्ता यतबय्यन लहुम अन्नहुल हक़, त हुनखे पक थी वेंदी त हिननि शयुनि खे ठाहिण वारो को अलाह आहे ऐं ही कलामुल्लाह, अलाह जो कलाम आहे। अलाह फरमाए थो त इहो ईंदो टाइम, ऐं इहो टाइम अचे पियो थो। अलाह फरमाए थो, अवलम यकिफ बिरब्बिक अन्नहु अला कुल्लि शैइन शहीद, त छा इहो काफ़ी न आहे त तव्हांजो जेको रब आहे सो हर शइ खे ठाहियो बि अथसि ऐं उन खे मॉनिटर बि करे थो। हाणे मां इन्हीअ इमारत खे ॾिसण जे लाइ त आया की इहे आयतूं कीअं तरतीब में आयूं आहिनि, सूरह बकरा खे मां खयों आहे। ऐं सूरह बकरा जेका आहे सा उन में 9 टॉपिक्स आहिनि मुख़्तलिफ़ जायुनि ते। सभ खां पहिरीं जेको ग्रुप आहे उहो आहे ईमान ऐं कुफ़र जो। इहो जेको आहे सो आयत नंबर 1 खां 29 ताईं। ग्रुप जेको ॿियो आहे उहो आहे पैदाश ऐं इल्म, इहो आयत नंबर 30 खां 39।
ग्रुप नंबर 3 आहे सूरह बकरा में आयत नंबर 40 खां 123, इहो आहे यहूदिन जा कानून। ऐं ग्रुप चोथों जेको आहे सो आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जी आज़माइश, आयत नंबर 124 खां 141 ताईं। ऐं ग्रुप जेको छहों आहे उहो आहे मुस्लमाननि जी आज़माइश, इहो आहे 168 आयत खां 177 ताईं। ग्रुप सतों आहे मुस्लमाननि जे लाइ कानून, इहो आहे आयत नंबर 178 खां 253। पैदाइश ऐं इल्म, इहो आहे ग्रुप 8 जंहिंजो मौज़ू आहे, उहो आहे 254 खां 284। ऐं आख़िर में वरी ग्रुप 9 जेको आहे ईमान ऐं कुफुर। यानी जेकॾहिं इन्हनि ग्रुपनि खे, अच्छा हिन में ग्रुप 5 जेको विच ते आहे उहो आहे आयत नंबर 142 167, इहो आहे तहवील क़िबला, माना क़िबले जो तहवील। हाणे इहो ग्रुप 5 विच आहे। हाणे असां जेको आहे सो सॼे इन सूरह बकरा में 286 आयतूं, उनजो जेको सेंटर आहे सो आहे इन ग्रुप 5 में आहे, ऐं उहो आहे आयत नंबर 143। 286 इन खे 2 सां वंड कंदव त आंसर ईंदो 143। इहा आयत हिन 5 ग्रुप में आहे। हाणे पहिरीं त इन्हनि ग्रुपनि खे करण लाइ पहिरीं अचो त इहे ग्रुपनि में आहे छा। तंहिंजे करे असां हींअर पहिरें ग्रुप ते था हलूं, सूरह बकरा आयत नंबर 129 में। इन्हीअ में आहे ईमान ऐं कुफर जी ॻाल्हि। सो इहो थोरो तकड़ में ॾिसंदा था हलूं। इन में रब जल जलालो फरमाए थो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फी, माना ही उहो ई किताब आहे जंहिंमें हाणे शक न आहे। हुदल लिल मुत्तकीन। मौलाना उबैदुल्लाह सिंधी इन जो तफ़सीर थो करे त ही ख़िताब यहूदिन ऐं उन्हनि ईसाइनि खे आहे जेके नबी ऐं रसूल जे नुज़ूल जो इंतज़ारु पिए कयूं त अलाह जो रसूल हिन धरतीअ ते ईंदो, किथे यसरब यानी मदीने जे भरिसां। तंहिंजे करे हू पंहिंजा किला ठाहे उते इंतज़ार में वेठा हुआ। त मौलाना उबैदुल्लाह सिंधी चए थो इहो उन्हनि खे थो चयो वञे त हीउ उहो साॻो क़ुरान आहे, माना इन जो मतिलबु आहे त उहो साॻो ई नबी आहे जंहिं ते इहो क़ुरान लथो आहे। हाणे तव्हां हिन में शक न कयो, छो त हुदल लिल मुत्तकीन लफ़्ज़ी तर्जुमा त ही मुत्तकी लाइ हिदायत आहे, लेकिन मफ़हूम आहे त ही उहो क़ुरान आहे जंहिं मुत्तकी हींअर पैदा करे चुको आहे। कहिड़ा मुत्तकी? इहे जेके मुहाजिर, जेके सहाबी ऐं जेके अंसार सहाबी जिन गिड़जी 2 जमायतूं ठाहियूं। माना क़ुरान थो यहूदियुनि खे चए त हूअं तव्हां क़ुरान ते शक कयो आहे न त अलाह जो आहे या न आहे, पर हिन क़ुरान जी तरबियत सां 2 जमायतूं पैदा थी चुकियूं आहिनि जंहिंमें ही ख़सलतूं आहिनि। अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, इन्हनि खे वञी ॾिसो त ग़ैब ते यकीन अथनि, अलाह जे लाइ जान ॾियण जे लाइ तयारु वेठा आहिनि। युकीमून सलात, वञी ॾिसो 5 वक़्त मस्जिद नबीअ में निमाज़ ऐं सलात हले पई थी। व मिमा रज़क़नाहुम युनफ़िकून, इन्हनि में वञी ॾिसो त पंहिंजो घर जो ख़र्च अलाह जे रस्ते में कनि वेठा। ऐं जेको आहे सो हज़रत अबू बकर घर सॼो ॿुहारे ॾिनो, उनखां पोइ अंसारनि पंहिंजी प्रॉपर्टी जो अधु अधु करे ऐं मुहाजिरनि खे ॾिनी। ॾिसो वञी त हिन क़ुरान जे ऐं उनजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उस्तादीअ में ऐं क़ुरान जे कोर्स मां इहे जमायत निकिरी चुकी आहे, इहे ग्रेजुएट निकिरी चुका आहिनि। वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैक वमा उनज़िल मिन क़ब्लिक, ऐं ही उहे आहिनि जमायत जेका यहूदियो न सिर्फ़ु क़ुरान ते यकीन था रखनि, पर हाणे तव्हांजे इंजील खे बि अलाह जो किताब सम्झनि पिया, जॾहिं की हिन खां अॻु में तव्हांखे कोन मञीदा हुआ, तव्हांजे किताबनि खे कोन मञीदा, पर हाणे हे ई इहा जमायत आहे जो क़ुरान जे हुकुम जे करे चवनि था त तव्हांजो बि इंजील या ज़बूर अलाह जो किताब आहे। व बिल आख़िरतुम यूक़िनून, ऐं आख़िरत ते हिननि माण्हुनि खे 100% इन ॼण यकीन आहे त आख़िरत थींदी। त इहो जेको पहिरियों ग्रुप आहे, अलाह फरमाए थो उलाइक अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइकुल मुफ़्लिहून, इहे अथव जेके अलाह जे हिदायत ते आहिनि, इहे कामयाब थींदा। तंहिंजे करे ए यहूदियो हाणे हिन क़ुरान में तव्हां शक न कयो, छो त क़ुरान जी तालीम सां इहे 2 ग्रुप निकिरी चुका आहिनि जंहिंमें सभु उहे शयूं जेके उन में पैदा थी चुकियूं आहिनि जेके तव्हांजे ज़बूर ऐं तौरात में हिकु सालिह शख़्स जे में हूंदियूं आहिनि या जेके मुफ़्लिह क़ौम में हूंदियूं आहिनि। तंहिंजे करे वञी ॾिसो रिज़ल्ट त जेको सो तव्हां हाणे ते एतवार कयो। बाक़ी इन लज़ीन कफ़रू सवाउन अलैहिम अंज़रतहुम अम लम तुनज़िर ला युमिनून, बाक़ी जेकॾहिं हिन क़ुरान जे हिन मौज़े जेका क़ुरान प्रोडक्ट ॾिनी आहे, जेके माण्हू सहाबी पैदा थिया आहिनि, जे हुन ते तंहिंखे यकीन नथो अचे त पोइ साॻी ॻाल्हि आहे, पोइ तव्हां हुनखे ड्रिॼारियो न ड्रिॼारियो, उन्हनि खे ईमान न ईंदो। जॾहिं हिकिड़ी शइ ॾिसो न, हिकिड़ी दवा आहे, चवंदा त दवा फुड़ियूं छॾाईंदी, हाणे दवा माण्हूअ खाधी 2 टे सॼियूं फुड़ियूं हली वयूं, पोइ बि कहिड़ो अंधो चवे त उनखे फुड़ियूं, अड़े मां हे दवा खाधी आहे मुंहिंजूं फुड़ियूं लही वञनि, तॾहिं बि हुन ते एतबार न करे त पोइ चइबो भाई न चरे खे छॾे ॾियो, हिनखे एतबार ई कोन ईंदो। हाणे ब्रेक वठूं था, इनशाला वरी असीं ईंदासीं ग्रुप नंबर 2 ते।
अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। सूरे बकरा जो ॿियो ग्रुप आहे नंबर 30 खां 39 पैदाइश इल्म जे बारे में आहे। हिन में ही आयत अची जॾहिं मां तर्जुमो थो कयां त अलाह ताला फ़रिश्तनि खे चयो त इन जाइल फिल अर्द ख़लीफ़ा अची मां पंहिंजो हिकिड़ो नाइब थो मुक़ररु करणु चाहियां ज़मीन ते। त हुननि ॾिठो त अलाह जो नाइब जो मतिलबु आहे त हुनखे नंढा नंढा पावर उहे ई हूंदा जेके अलाह वटि आहिनि ज़रे घटि। ऐं माना कंहिंखे चाहिनि त क़तलु करे छॾनि, कंहिंखे चाहिनि त फ़ाइदो ॾियनि। त फ़रिश्तनि चयो कालूअ तजल फीहा मई युफ़्सिद फीहा व यस्फ़िकु दिमा, चई साईं इहो कहिड़ो था तव्हां ठाहियो, हे त फ़साद कंदो, खून वहाईंदो। ऐं नहु नुसबिब हमदिक व नुक़दिस लक, इबादत लाइ असां वेठा आहियूं। त अलाह चयनि काल इनी आलम मा ला तालमून, अलाह चयो त मूंखे ख़बर आहे तव्हांखे ख़बर न आहे। माना असां इंसान खे इल्मु ॾींदासीं, अकुलु ॾींदासीं ऐं उहो इंसानु इन शयुनि खां बची वेंदो। मिसाल तौरु हिकिड़ो ॿारड़ो वञे पियो थो रोड ते, हाणे हिकिड़ो माण्हू दिलि में सोचे त मां सिर खणी ऐं वञी हिन ॿार जो मथो चिथे छॾियां, कोन कंदो। 99% कोन कंदो, छाकाणि त हू इंसानु आहे, सोचींदो वीचारो ॿार आहे, हिनखे मां छाजे लाइ मारींदुसि। फ़रिश्ता चवंदा न ईअं कंदो। अलाह चयो मां हिनखे इल्मु ॾींदुसि, अकुलु ॾींदुसि, पंहिंजो कलाम ॾींदुसि। हे बजाए ॿार खे मारण जे ही इंसानियत जो बचाव कंदो। इंसानु जेकॾहिं पंहिंजी सही फैकल्टीअ खे यूज़ कंदो त ईअं कोन थींदो। पोइ उन इहो आहे ग्रुप ॿियो। ग्रुप टियों वरी जेको आहे सो आहे यहूदियुनि खे जेके अलाह साईं कानून ॾिना। ग्रुप 3 में 40 खां 123 ताईं आहे। अलाह ताला यहूदियुनि खे चयो वला तश्तरू बि आयाती समनन कलीला फईया फतकून। अलाह ताला यहूदियुनि खे चयो त तव्हां तकीर करण वारा मौलवी थींदव, वाइज़ कंदव, पर पोइ ईअं न त माण्हुनि खे ख़ुशि करण जे लाइ पोइ उन्हनि खे बिदतूं बि जेके उनखे चवंदो जाइज़ आहिनि, वरी उहो ॾोकड़नि कमाइण लाइ वरी उन्हनि खे लॻाए छॾींदो शिरक में। त इहो वला तश्तरू बि आयाती समनन कलीला, माना क़ुर खे तव्हां सस्तो, क़ुर खे पंहिंजो विकिणिजो न, पेट पालण जे लाइ क़ुर खे न विकिणिजो। फईया फतकून, तव्हां चए थो अलाह थो चए मूंखां डिॼो, छो त मूंखां डिॼंदव मां तव्हांजो रिज़्क़ तव्हांखे मां थो ॾियां, रुॻो तव्हां मुंहिंजा फरमान बरदार थियो। ईअं न त हाणे मौलवी था थियो इन लाइ त तव्हांखे ॾोकड़ खपनि, चंदा खपनि, पीर ऐं मुरीदी कंदव। इहो कमु न कजो, क़ुर खे न विकिणिजो, क़ुर जी ॻाल्हि माण्हुनि खे सिधी सही ॿुधाइजो। ॿियो वला तलबिसुल हक़ बिल बातिल, माना हक़ जी ॻाल्हि करे उन में कूड़ न हणी छॾिजो। वला तख्तमुल हक़ व अंतुम तालमून, ऐं हक़ जी ॻाल्हि हुजे जेकॾहिं तव्हांजे मसलक जे ख़िलाफ़ आहे, तुंहिंजे फ़िरके जे ख़िलाफ़ आहे त लिकाइजो न, क़ुर जी आयत लिकाइजो न। व अंतुम तालमून, ऐं तव्हांखे ख़बर बि आहे त तव्हां लिकायो था। इहो हुननि खे हुकुम पियो अलाह ताला जे त इहे कम न कजो। गंदे में गंदा इहा कम आहिनि त क़ुर खे या क़ुर जे हिते माना ज़बूर बि थियो, पर असांजे लाइ बि साॻी ॻाल्हि आहे। त ईअं न त हाणे हिकिड़ी क़ुर जी आयत लिकाए छॾियो, हींअर मां ॻाल्हि कंदुसि, वरी माण्हू मूंखां पुछंदा त हे त तूं ॿी ॻाल्हि थो करीं। ऐं उन खां पोइ फवैलुल लिल्लज़ीन यक्तुबूनल किताब ऐदीहिम सुम यक़ूलून हाज़ा मिन इंदिल्लाह लियश्तरू बि समनन कलीला। वरी चई ईअं कमु न कजो जो किताब में पंहिंजे हथ सां का लिखी या का ज़ईफ़ हदीस या कूड़ी हदीस लिखी ऐं पंहिंजे मसलक खे साबित करण जे लाइ या पंहिंजे ॻाल्हि खे साबित करण लाइ त जीअं माण्हू मूं मां मुतासिर थियनि, त इहो कमु न कजो जो हथ सां लिखी पोइ वरी चओ त अलाह ईअं थो चवे लियश्तरू बि समनन कलीला, ॾोकड़नि कमाइण जे लाइ। फवैलुल लहुम मिमा कतबत ऐदीम, पोइ अलाह चए थो हिन लाइ वेल थींदो जेके हथ सां अहिड़ियूं शयूं लिखनि था। ववैलुल लहुम मिमा यक्सिबून, इन मां जेको माल कमाइनि था इहो बि हिन लाइ वेल थींदो। वरी चई त ईअं न चइजो वकाल तख़ज़ अल्लाहु वलदा, माण्हुनि खे चवंदा त अलाह खे पुटु आहे, सुबहानहू, अलाह चए थो अलाह बेब आहे। बल लहू मा फिस समावात वल अर्द कुल लहू कानितून, अलाह जे आॾो जेको आहे सो अलाह जो फरमान बरदार आहे, हुनजी ज़मीन आसमान आहे। इहो कमु अलाह जे नाले न चइजो, बल्कि अलाह एॾो आहे फ़इज़ा क़ज़ा अमरन फ़इन्नमा यक़ूलु लहू कुन फ़यकून। अलाह खे कहिड़ी ज़रूरत आहे पुट जी, अलाह जो त एॾो ऑटोमेटिक सिस्टम आहे जो जेकॾहिं कंहिं शइ लाइ हुकुम थो करे थी त थी पए त पोइ हुनखे पुटु छा कंदो, हुनजो त सॼो ऑटोमेटिक सिस्टम आहे। ज़बान सां रुॻो अलाह चए हे जेको आहे सो ॿकरी उठ थी वञे त मिंट में उठ थी वेंदी, हुनखे कहिड़ी ज़रूरत आहे माण्हुनि जी सपोर्ट जी। तंहिं करे इहा बि जेको शिरक माण्हू कंदा त हीअ माण्हू अलाह खां कमु कराए था ॼण, इहो ग़लतीअ ते आहिनि, छो त अलाह जो सिस्टम अहिड़ो ऑटोमेटिक आहे जो कंहिंजे विच में कंहिंजी ज़रूरत ई अलाह पाक खे कान्हे का। इहो आहे यहूदियुनि जे बारे में। उन खां पोइ चोथों ग्रुप आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जी आज़माइश शुरू थी वई। कहिड़ी आज़माइश कई, अलाह त फरमाए वज़िब्तला इब्राहीम रब्बुहू बिकलमातिन फअतम्महुन्न, चए थो आज़माइश वरिती इब्राहिम अलैहिस्सलाम जी रब जल जलालहू पंहिंजे किन कलमान सां, ऐं पोइ उहे सभिनी में कामयाबु थी वियो। पोइ चयईंसि अलाह तो चए किनी काल इन्नी जाइलुक लिन्नास इमामा, चई हाणे मां तोखे इंसान ज़ात जे मथां इमाम थो मुक़ररु कयां। त इब्राहिम अलैहिस्सलाम तो उहा मिन ज़ुरियती चईसीं भला पोइ मुंहिंजो पुट हूंदा, हुनजा पोटा, उन्हनि जे बारे में छा थींदो। त अलाह तो चए काल ला यनाल अहद ज़ालिमीन,
माना जेको तुंहिंजे ख़ानदान में सही रस्ते ते न हूंदो उन सां मुंहिंजो वाइदो न आहे, ज़ालिमनि सां मुंहिंजो वाइदो न आहे। ऐं अलाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे आज़मायो, चई इज़काल लहू रब्बहू अस्लिम, अलाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे चयो त तूं मञी वञ, मूंखे मञ, इस्लाम आण। काल असलम ते रबिल आलमीन, त चई मां फरमान बरदार आहियां रबिल आलमीन जो। इहा ई आज़माइश। पंजो जेको ग्रुप आहे इहो आहे तहवील क़िबला, माना हिन में क़िबलो चेंज थो थिए। मिसाल तौरु रब साईं फरमाए थो सयक़ूलु सुफ़हा मिनन्नास मा वल्लाहुम अन क़िबलतिहिम क़िबलतिहिमुल्लती कानू अलैहा, चई बेवकूफ़ माण्हू जॾहिं अलाह जो हुकुम आयो आहे त क़िबलो चेंज कयो बैतुल मुक़द्दस खां मके शरीफ़ ॾे, त बेवकूफ़ माण्हू चवंदा हे वरी कहिड़ी ॻाल्हि आहे, हे छाजो क़िबलो चेंज कयो अथनि, त इन ते यकियूं आहे तूं पंजे ग्रुप में हिन क़िबले जे बारे में आहे। छहों ग्रुप आहे मुस्लमाननि जी आज़माइश, माना अलाह ताला चयो आहे त जन्नत जेका आहे न उहा तव्हांखे मुफ़्त में न मिलंदी, या थधा थधा कम करे बि कोन मिलंदी। हिकिड़ो माण्हू आहे वेठो आहे मस्जिद में वेठो ज़िक्र करे, निमाज़ पियो थो पढ़े, सभु कुझु पियो थो करे, पर इहो थधे कम ते जन्नत न मिलंदी, जन्नत मिलंदी आज़माइश सां। इहो शर्त आहे हुनजो। ऐं आज़माइश जो बहितरीनु तरीक़ो अलाह जे रस्ते में जिहाद करणु, ग़रीबनि जी मदद करणु, ज़ालिमनि सां हथु अटकाइणु, मज़लूमनि जो पासो खणणु, इहे आज़माइशूं आहिनि दुनिया जूं। त अलाह ताला फरमाए थो त पहिरियों त इंसान जेका आज़माइश आहे उन में आहे त अलाह फरमाए थो इन्नमा यामुरकुम बिस्सूइ वल फ़हशा, शैतान त जेको आहे सो तव्हांखे बुछड़ाई ऐं बुराईअ जो हुकुम थो करे, वन तक़ूलू अलल्लाह मा ला तालमून, ऐं तव्हांखे इहो थो सेखारे त चई ॾियो त अलाह हीअं थो चवे, अलाह जे रसूल चयो आहे जॾहिं तव्हांखे ख़बर ई कान्हे का, या ख़्वाब जे ज़िक्र ते जेको सो मूंखे ख़्वाब मूं लधो आहे त हाणे मूंखे वुज़ू करण जी ज़रूरत कान्हे, माना इहे शयूं अलाह ते न ॿधो तव्हां। ऐं जेकॾहिं उन्हनि खे ॿी ॻाल्हि हिकिड़ी शइ खां बचिजो, बचण जी आहे त तव्हांखे हीउ क़ुरान आहे इन जी माना पढ़ी ऐं इन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो। जेकॾहिं ईअं न चइजो त हाणे ॾिसो क़ुरान सवली माना आहे हुनजी, ॾुखी बि कान्हे का, सवली सिंधी आहे। तंहिंजे करे जेकॾहिं अलाह तो फरमाए इज़ा क़ील लहुम मुत्तबिऊ मा अंज़ल अल्लाह, जेकॾहिं उन्हनि खे माण्हुनि खे चइजे थो त तव्हां क़ुरान में जेके ॻाल्हियूं उन मुताबिक़ हलो, त छा था चवनि कालू बल नत्तबिऊ मा अल्फ़ैना अलैहि आबान, असां त बुज़ुर्गनि जे चवण ते हलंदासीं, असांखे बुज़ुर्गनि हिन चयो असां त। अड़े बाबा क़ुरान पाक जेको आहे सो सफ़ा साफ़ माना सिधी माना आहे, त अलाह फरमाए थो अच्छा तव्हां उन्हनि जे चवण ते हलंदव। अवलौ कान आबाहुम ला यअकुलून शयूं वला यहतदून, चई अलाह तो पुछे पोइ थी सघे थो त हे जिन जे नाले तव्हां चओ था तव्हांजा अबा ॾाॾा, थी सघे थो अकुल न हुजेनि पूरो, या उन्हनि खे हिदायत न हुजे। हाणे तव्हां उन्हनि जूं ॻाल्हियूं उन ते माण्हुनि तव्हांखे चयो त फलाणो हीअं पियो करे त बसि चवंदो त ईअं कंदासीं, कहिड़ी ख़बर त अकुल न हुजेनि, हिदायत न हुजे। अलाह पाण थो पुछे असां खां। अलाह फरमाए थो त जेको माण्हू अलाह जी ॻाल्हि नथो ॿुधे ऐं न ॿुधण जे करे जेको ई जहनम में थो वञे ऐं काफ़र थी थो मरे, त पोइ उन जो मिसाल कीअं आहे। इन जो मतिलबु अलाह थो चए हिन दुनिया में पोइ मिसाल हीअं आहे, मसल लज़ीन कफ़रू क मसल लज़ी यानेकु बिमा ला यस्मा इल्ला दुआऊं व निदान। इन माण्हूअ जो मिसाल इन आहे जंहिं ॻीचीअ में को अहिड़ो ॻाठ पियल हुजे जो न को ॿुधे थो का रड़, जेका नथो ॿुधे नथो सवाइ रड़ ऐं कूक जे, माना जीअं मेंह हूंदी आहे उठ हूंदो आहे, अठ सां तव्हां ॻाल्हाईंदव अदा उठ ख़ुशि आहीं काॾे थो वञी छा खपई कोन ॻाल्हाईंदो, पर जे उठ खे हुश हुश कबो त वेही रहंदो। इहे आहिनि, पोइ इहे माण्हू रुॻो अलाह जी ॻाल्हि कोन था ॿुधनि, बाक़ी जेके बि ॻाल्हियूं ॿुधनि था इहे हुश हुश आहिनि, इहे ज़िंदगीअ जो मक़सदु कोन्हनि। पोइ चाहे डॉक्टर आहिनि इंजीनियर आहिनि, सुमुन बुकमुन अमियुन फहम ला यअकुलून, चई इहे अंधा ॿोड़ा गूंगा थी पिया आहिनि, सम्झनि नथा ॻाल्हि खे। उन खां पोइ अलाह फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनू कुलू मिन तय्यिबात मा रज़क़नाकुम, ॿियो ईमान वारो जेका हलाल शइ आहे तव्हांखे रब ॾिनी आहे खाओ, वशकुरू लहो ऐं उनजी क़ीमत अदा कयो, उहा क़ीमत आहे शुकुर करे, इन कुंतुम इय्याह ताबुदून, जे तव्हां अलाह जी इबादत कयो था। इन ग्रुप ते रहूं था, हींअर ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ इन ग्रुप खे मुकमल कयूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। सतों ग्रुप आहे मुस्लमाननि जे लाइ कानून, हू आज़माइशी ही कानून आहिनि। मिसाल तौरु या लज़ीन आमनू कुतब अलैकुम क़िसास फिल क़त्ला, माना जेकॾहिं केरु क़त्ल थो करे त उन खां क़िसास वठिणो आहे। अल हुर बिल हुर वल अब्द बिल अब्द, जेकॾहिं कंहिं आज़ादु मारियो आहे त उनजो आज़ादु उनखे क़त्ल कयो वेंदो, पर जेकॾहिं बाने मारियो आहे त बाने खे क़त्ल कबो, ईअं न त बाने जी जाइ ते वरी कंहिं आज़ाद खे क़त्ल कजे। उन खां पोइ अचे थो त वसियत कयो ऐं मरण खां अॻु में पंहिंजनि जे लाइ, ऐं उन खां पोइ
या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिब अलैकुम सियाम, रोज़े जो फ़र्ज़ियत जे बारे में क़ुरान में आया अचनि थियूं। अलाह चए थो इज़ा सालक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब, जेकॾहिं मुंहिंजो बानो पुछे मुंहिंजे बारे में, चईं मां तव्हां सां गॾु आहियां, सां वेझो आहियां। उजीब दावत दा इज़ा दानी, जॾहिं मूंखां शइ घुरो था मां ॿुधां बि थो, हुनजो जवाबु तव्हांखे जेको आहे सो मां हुनखे क़बूल कयां थो। फल यस्तजीबू ली, तव्हांखे बि खपे त मुंहिंजो चयो मञो, वल युमिनू बि, ऐं मूं ते ईमान आणियो, लअल्लहुम यरशुदून, त जीअं तव्हां सोभ वारा थियो। ॿियो असांखे हुकुम ॾिनो थी वला ताकुलू अमवालकुम बैनकुम बातिल, हिक ॿिए सां ठगी न कयो। व तुदलू बिहा इलल हुकाम, वरी कोर्टुनि में कूड़ा केस हिक ॿिए ते न कयो। ऐं वनफिकू फी सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते में ख़र्च कयो। वला तुल्कू बि ऐदीकुम इलल तहलुक, ऐं हथनि सां पाण खे कंजूसी करे घुटो न ॾियो। व अहसिनू इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन, भलाई कयो ॿियनि सां, अलाह भलाई कंदड़ खे पसंदि थो करे। हज जा उन में अची था वञनि, ऐं उन खां पोइ अलाह फरमाए थो त माण्हू हिते तक़रीरूं कनि था। मिनन्नास मई यजिबुक कौलहू फिल हया दुनिया, तक़ीर ज़बरदस्त था कनि, ॻाल्हाइणु तव्हांखे वणे थो, लेकिन अलाह उन्हनि जे दिलनि खे सुञाणे। युशहिदुल्लाह अला मई फी कल्बी व अलदुल ख़िसाम, अंदरून तुरई निभागो कूड़ो ऐं जहिड़े कारा। अहिड़े माण्हूअ खे जेकॾहिं वोट ॾेई तव्हां MP MNA कंदव या वज़ीर कंदव, त रब थो चए वइज़ा तवल्ला, जेकॾहिं उनखे का पावर मिलंदो, सा फिल अर्दिल युफ़्सिद फ़ीहा, इहो ज़मीन में फ़साद कंदो। व युहलिकल हर्सवल नसल, इहे खेतुनि खे बि ॿोड़ाईंदो ऐं नसल माराईंदो। वल्लाहु ला युहिब्बुल फ़साद, अलाह ताला इन ग़लति कमनि करण वारे निज़ाम खे पसंदि कोन थो करे। ऐं ॿियो ॻाल्हि, अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नह, तव्हां सम्झो था जन्नत में घिड़ी वेंदव ऐं अलाह तव्हांखे आज़माइश कोन वठंदो, आज़माइश वठंदो अहिड़ी वठंदो जीअं ज़िलज़िलो अची वेंदो आहे। ऐं उन खां पोइ अलाह चए थो मुंहिंजे रस्ते में जान माल तयारु रखो, कंहिं मज़लूम जी मदद करण जे दौरान तव्हां मारिजी पओ त मरी पओ। ऐं अलाह फरमाए थो त इहो कमु वहुओ करहुन लकुम, तव्हांखे जेकॾहिं बुरो थो लॻे, उहो असा अन तकरहू शयूं वहुओ ख़ैरुन लकुम, जेका शइ तव्हांखे भली नथी लॻे, थी सघे थो हुन में ख़ैरु हुजे। उहा असा अन तुहिबू शयूं उहो शरुन लकुम, ऐं जंहिं शइ खे तव्हां भलो था सम्झो, थी सघे थो उन में तव्हांजे लाइ मुसीबत हुजे। वल्लाहु यअलम, अलाह ॼाणे थो, अंतुम ला तअलमून, अलाह तव्हां नथा ॼाणो, अलाह जीअं चए तीअं कयो। ऐं उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो यसलूनक अनिल ख़मर वल मैसर, तव्हां खां पुछनि था त जेको सो इहो जुआ ऐं शराब जे बारे में छा आहे, त अलाह ताला फरमाए थो त इन शराब खे छॾियो, छाकाणि इन शराब में ॿ नुक़सान आहिनि। हिकिड़ो आहे त इहो फैमिली तव्हांजी तबाह थी वेंदी, शराबी पीअण जो पंहिंजे घर वारनि सां तहलकात ख़राब थींदा, पुटनि सां धीउनि सां। माण्हू चवंदा दादा साईं अंग्रेज़ पीअनि था, बाबा अंग्रेज़ इन शराब जे करे त हुनजी फैमिली तबाह थी वई आहे। हुननि जे घर में 14 सालनि जी न्याणी जॾहिं थिए थी त हुनखे माउ पीउ चवंदा आहिनि थुक आहे तोखे, तूं अञा असांजे घर में पई आई, निकिर ॿाहिरि, पंहिंजो आज़ादु घुम। पुटनि खे घरनि मां कढी छॾींदा आहिनि, उन्हनि घर में रखनि ई कोन, फैमिली टुटल आहे। पोढ़ा माउ पीउ थी रहिया आहिनि, घर में कोन रखंदा, वञी हॉस्टल में जमा कराईंदा आहिनि उन्हनि खे, त वञो निकिरो हॉस्टल में। जॾहिं उन्हनि पंहिंजो ख़ानदान तबाह कयो आहे शराब जे करे, त मुस्लमानो तव्हां इहो त आर्ग्यूमेंट न ॾियो त अंग्रेज़ शराब पीअंदा तंहिं करे मां बि दॿियां कम खे, दॿींदव कम खे इहो शराब, त तव्हांजो घर तबाह थींदो। जेकॾहिं छोकिरो थो पीए त पीउ सां जहिड़ो थींदो, माउ सां जहिड़ो थींदो, भाउरनि सां जहिड़ो थींदो। मिल्कियतुनि जा जहिड़ा जेके पुटनि पीउनि जे इन शराब जे करे था थियनि, पोइ चाहे पीउ थो शराब पीए या पुटु थो शराब पीए। उन खां पोइ अलाह ताला फरमाए तलाक मरतान, तलाक ॾियण जो तरीक़ो आहे त हिकु हिकु करे ॾियो, गॾे न ॾियो, हिकु तलाक ॾियो, मुकमल तलाक आहे। इन जो मिसाल या जेकॾहिं तव्हां लाहौर वञो था त रेल में हिकिड़ा ॼणा आहियो न, त हिकिड़ी बर्थ वठंदव न, या 3 बर्थूं वठंदव, त माण्हू खिलंदा, चवंदा ॾेढ थो चरियो, वञे थो भुल में 3 बर्थूं वठियूं अथसि, अदा मां 3 थो वठां। तलाक बि ईअं आहे, हिकिड़ी तलाक मुकमल तलाक आहे, ऐं हिनखे 3 ॾियण जी तव्हांखे कहिड़ी ज़रूरत आहे। अल्हम्दुलिल्लाह हींअर हिते पाकिस्तान में बि जेका आहे सा इस्लामी नज़रियाती काउंसिल इन खे इन ते ॾंडु रखण जो हुकूमत कई आहे, हिनखे पादर हणो जेको 3 तलाकूं करे। इंडिया में सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे त 3 तलाकूं असां ॾियणी कोन ॾींदासीं हिते, त इन करे अलाह फरमाए थो हिकु हिकु करे तलाक ॾियो। ऐं 3 तलाक खां पोइ जेको आहे सो तव्हां हुनखे रुजू नथा करे सघो। उन खां पोइ रब साईं फरमाए थो त औरतुनि खे खपे त पंहिंजे ॿारनि खे 2 साल पूरा खीर पियारनि, पर जेकॾहिं नथी पियारे सघनि त वरी कंहिं ॿी माईअ खां पियारनि। जेके दॿो आहे हिन जो खीर वारो, इन ते न वञो, हुन ते लिखियलु हूंदा हेॾा न्यूट्रिशन, हेॾा न्यूट्रिशन, इहे सभु ग़लति आहिनि। माउ में जेके न्यूट्रिशन आहिनि न, इहे दॿनि में आहिनि ई कोन। जे माउ खे न आहे खीर त ॿी माईअ खां पियारियो पैसनि ते, छो त माउ जो खीर ऊन्हारे में थधो निकिरंदो आहे, सियारे में गरम निकिरंदो आहे। ॿार खे दस्त थींदो त एंटीबॉडीज़ उन में एंटीबायोटिक ख़ुदि ब ख़ुदि खीर में शामिल थी वञे। अलाह ते तव्हां यकीन रखो। उन खां पोइ अलाह चयो त निमाज़ जी हिफ़ाज़त कयो, ख़ासि तौर असर जी निमाज़ जी। ऐं अलाह ताला अॻिते
ऐं ॿियो कर्ज़ जो अलाह जे रस्ते में, अलाह खे माण्हुनि खे कर्ज़ ॾियो त जीअं जेके पंहिंजा गुज़र कनि उन्हनि खां पोइ आस्ते किस्तुनि में उहे पैसा वापसि वठो। तिल्क आयातुल्लाह नतलूहा अलैका बिलहक़, ही अलाह जो क़ुर जो आयतूं आहिनि, तव्हांखे हक़ सां तव्हांखे पढ़ी ॿुधायूं वञनि थियूं। व इन्नका लमिनल मुरसलिन, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां रसूलनि मंझि आहियो। ग्रुप जेको अठों आहे उहो आहे पैदाइश ऐं इल्म जे बारे में, जंहिंमें आयतल कुर्सी अची थी वञे, अलाह जी पैदाइश ऐं इल्म जे बारे में आयतल कुर्सी अचे थी। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो त इब्राहिम अलैहिस्सलाम चयो रब साईं की साईं कीअं थो तूं जहिड़ो करी मोहन खे, अलाह ताला चयुसि 4 पखी खण, उनखे पंहिंजो हेराए ऐं पोइ वरी उनखे जबलनि ते वञी कुही अच वरी ईंदो, इहा हयातीअ जे बारे में। ऐं उन खां पोइ अलाह साईं जेको आहे सो फरमाए थो ईमान जे बारे में त जेको आहे सो इहो थियो। हाणे जेको 9 आख़िरी ग्रुप आहे उहो ईमान ऐं कुफ़ुर, जंहिंमें अचे थो आमन रसूल बिमा उनज़िल इलैहि मिन रब्बी वल मोमिनून, त अलाह जो रसूल ईमान आंदो ऐं जेको उन ते क़ुर नाज़ुल थियो आहे मोमिननि बि आंदो ऐं उन्हनि ईमान आंदो फ़रिश्तनि ते, किताब, इहे ग्रुप 9 थिया। हाणे अचो हिननि ग्रुपनि खे ॾिसूं। ही उहे 9 ग्रुप आहिनि। हाणे हिननि खे सेट था कयूं, विचों ग्रुप अची वियो, हाणे हिननि खे हाणे सेट था कयूं हिननि खे। हाणे तव्हां ॾिसो, हाणे ॾिसो त ही हिकिड़ो हार ठही वियो आहे। ग्रुप पहिरियों ऐं 9 हू बि आहे ईमान ऐं कुफ़ुर, ऐं हू बि आहे ईमान ऐं कुफ़ुर। ग्रुप ॿियों ऐं ग्रुप 8 उहो बि पैदाइश ऐं इल्म जे बारे में, ऐं ग्रुप 8 बि पैदाइश ऐं इल्म जे बारे में। ग्रुप 3 वरी ग्रुप 7 सां मिली वियो आहे। ग्रुप 3 यहूदियुनि जो कानून ऐं ग्रुप 7 मुस्लमाननि जो कानून। वरी ग्रुप 4 ग्रुप 6 सां मिली वियो इब्राहिम अलैहिस्सलाम जी आज़माइश ऐं हुन में मुस्लमाननि जी आज़माइश। जेको ग्रुप 5 आहे उहो आहे तहवील क़िबला। इन ग्रुप 5 में विची जेका आयत आहे 143 सूरे बकरा जो विच आहे, ऐं उन आयत जो मज़मून पढ़ो। अलाह फरमाए थो कज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसतन लितकूनू शुहदा अलन्नास, माना असां तव्हांखे विच वारी क़ौम पैदा कयो आहे। विच ते आयत आहे, 143 ते लफ़्ज़ बि आयो आहे विच वारो, वसतन, विच ते, माना तव्हां विच जी क़ौम आहियो ऐं तव्हां माण्हुनि जे मथां शाहिदी ॾींदव ऐं अलाह जो रसूल तव्हांजे मथां शाहिदी ॾींदो। ॾिसो ही ईअं थी वियो आहे जीअं को हार हूंदो आहे। वरी ॾिसो हिनखे, ॾिसो कीअं आहिनि, माना बिल्कुलु ही ग्रुप हिक ॿिए सां हार था ठाहिनि। हाणे ॿुधायो त इहे आयतूं अॻिते पोइ लथियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे खणी तरतीब ॾिनी आहे। हे तरतीब ॾिसो कीअं थी वई आहे, ही हारनि वारी तरतीब आहे। हाणे जेकॾहिं असां अञा इनखे 8 ग्रुप खे खणूं, वरी उनजो पंहिंजो हार आहे। हे 8 ग्रुप जो विच जो ग्रुप 3 ग्रुप आहिनि। मथियों बि इन्फ़ाक़ आहे ऐं आख़िरी इन्फ़ाक़ जो मिसाल आहे, ऐं विचों जेको आहे अलाह हर शइ ते क़ादिर आहे। वरी अचो असां खणूं था आयतल कुर्सीअ खे। आयतल कुर्सीअ में 9 ग्रुप आहिनि। अलाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम पहिरियों ग्रुप, ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम ॿियो ग्रुप, लहू मा फ़िस समावात व मा फ़िल अर्ज़ टियों ग्रुप, मंज़ल यशफ़अ इंदहु चौथों ग्रुप। अहिड़े नमूने सां 8। हाणे अचो हिननि खे सेट कयूं। हाणे मां हिनखे सेट थो कयां त हुननि जा ॾिसो कीअं थो बीहे। पहिरियों ग्रुप 9 ग्रुप, पहिरें ग्रुप में अलाह जी ॻाल्हि आहे, अलाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम, ऐं 9 ग्रुप में बि अलाह जी ॻाल्हि आहे, वो अलीउल अज़ीम, अलाह उचो आहे। हुन में बि अचे थो त अलाह आहे, सभु कम पाण थो करे, हू ज़िंदा ऐं पावर में आहे। वरी ग्रुप 2 में अचे थो अलाह जी ख़ासियत ते, ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम, माना हुनखे निंड कान थी अचे, न को हुनखे पिनकी थी अचे। वरी हुनजे साम्हूं जेको ग्रुप आहे उहो बि अलाह जी वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा, ज़मीन आसमान खे मेंटेनेंस करण लाइ, हलाइण लाइ थकिजे कोन थो। वरी ग्रुप 3 में लहू मा फ़िस समावात व मा फ़िल अर्ज़, माना अलाह पंहिंजे ॾसे थो पावर पंहिंजो, त हू सॼी ज़मीन आसमान उनजी आहे। वरी 7 ग्रुप में बि उहो पावर थो ॾसे, वसिअ कुर्सी समावात वल अर्ज़, माना हुनजी कुर्सी या पावर ज़मीन आसमान में छायल आहे। वरी ग्रुप 4 में चए थो मंज़ल यशफ़अ इंदहु इल्ला बिइज़्न, माना कंहिंखे पावर कोन्हे जो उथी बि अलाह खे कंहिंजी बि शफ़ाअत करे। छाजे लाइ? जो ग्रुप 6 में जो जवाब आम्हूं साम्हूं, वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शा, छो त अलाह ताला कंहिंखे कंहिंजी फाइल ॾेखारी कान्हे। लफ़्ज़ी तर्जुमो आहे त केर बि कंहिंजे इल्म जो अहातो नथो करे सघे जेतिरो अलाह करे। माना हिकिड़ो माण्हू उथी ऐं चए साईं हिनखे छॾे ॾे ऐं हुन शिरक कयो हुजे त पोइ कीअं हुनजी सिफ़ारिश कंदो? तंहिंजे करे अलाह फरमाए थो। ऐं विच जेको आहे 5 ग्रुप उहो आहे यअलम मा बैन ऐदीहिम व मा ख़ल्फ़, 2 लफ़्ज़ आहिनि, माना अॻियां ऐं पोयां। विच आहे माना 4 ग्रुप हिन जे अॻियां आहिनि, 4 ग्रुप पोयां। यअलम ॼाणे थो मा बैन ऐदीहिम व मा ख़ल्फ़, माना ही बि हार ठही वियो। हे बि हिकिड़े क़िस्म जो हे ग्रुप पाण में मिलंदा ऐं इहो हिकिड़ो हार ठही वियो। ॾिसो ग्रुपनि में ग्रुप, रिंगनि में रिंग्स आहिनि। अलाह जी ग्रुप, आयतल कुर्सी जो ग्रुप, 8 ग्रुप जो ग्रुप, आयतल कुर्सी जो पंहिंजो ग्रुप, ऐं वरी जेको अलाह मिसाल ॿियो ॾिनो आहे
त लशम्स यंबगी ला अन तुदरिकल कमर वलल लैल साबिकुन नहार। तर्जुमा न सिज जेको आहे सो जेको सो चंड खे पकड़े सघे थो, न चंड सिज खे पकड़े सघे थो, न राति जेका गुज़री वई आहे पोयण गुज़र ॾींहं खे पकड़े सघे थी। व कुल्लुन फी फलकी यसबहून, हर शइ पंहिंजे आर्बिट में तरे पई थी। हाणे हीउ जेको लफ़्ज़ आहे हिन में कुल्लुन फी फलकिन, जेकॾहिं इन्हीअ खे असां लफ़्ज़ टोड़ियऊं त अथसि काफ़ लाम फे ये फे लाम काफ़। हाणे जेकॾहिं इन खे आर्बिट ठाहियूं इन जो त तव्हां ॾिसो त काफ़ जो आर्बिट माना जेको हिकिड़ो ॿाहिरियों आर्बिट ॿिन्ही में काफ़ आहे, विचें आर्बिट में ॿिन्ही में लाम आहे, वरी अंदरें आर्बिट में फे आहे ऐं विच ते या माना इहो बि हिकिड़ो क़िस्म थी वियो मणीअ जो। त हिकिड़ी क़ुर जूं आयतुनि जी जोड़ जक में हैरानी आहे इंसान खे, हैरान आहे इंसान त हीउ कीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि खे तरतीब ॾिनी, जॾहिं की हिकिड़ी आयत अलाए कॾहिं लथी आहे, ॿी आयत किथे हुनखे ॻंढियो अथसि। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो अवलम यकिफ़हिम, अलाह चए थो इन्हनि जे लाइ छा इहो काफ़ी न आहे, अन्ना अंज़लना अलैकल किताब, असां तव्हां ते रसूल क़ुर नाज़िल कयो आहे, युतला अलैहिम जो उन्हनि खे पढ़ी ॿुधायो वञे थो। इन फी ज़ालिक लरहमतऊं व ज़िक्रो लिक़ौमी युमिनून, इन क़ुर में रहमत आहे, नसीहत आहे उन्हनि लाइ जेके ईमान आणनि था। त छा असां अहिड़े क़ुर ते जंहिंजो एजाज़ तव्हां ॾिसो त हैरत वठी थी वञे, छा असां उनखे न पढ़ूं, छा उनजी माना न कयूं, छा असां उन मां इल्मु हासिल न कयूं, या रुगो बग़ैर माना जे पढ़ंदा वञूं। असीं अरब त कोन्हियूं के, अलाह असां सां ॻाल्हाए थो, छा तव्हां सां केरु ॻाल्हाए कंहिं ॿी ॿोलीअ में त तव्हां वेठा हा हा कंदव, पुछंदव त दादा तूं उनजो तर्जुमो त ॿुधाए। तंहिंजे करे मां अलाह ताला खां दुआ था घुरूं त अलाह साईं असांखे सम्झा था फरमाइनि। ज़िंदगी मुख़्तसिर आहे, असांखे खपे त हिन अलाह जे कलाम खे दिलि सां पढ़ूं, सम्झूं, सवली ॿोलीअ में पढ़ूं। इनशा अलाह ताला असांखे हिन कलामुल्लाह जो जेको एजाज़ आहे सम्झ में अची वेंदो। उन खां अलावा शाह लतीफ़ खे पढ़ो, उनजा शेर क़ुर जो तर्जुमो कंदा, हैरत तव्हांखे पवंदी इनशा अलाह ताला। हीउ प्रोग्राम जेको आहे सो फेसबुक ते फलाह आख़िर जे नाले सां अची वेंदो। उन खां अलावा सुभाणे सुबुह जो 7 बजे प्रोग्राम रिपीट थींदो। अलाह खां दुआ था घुरूं अलाह असांखे सम्झ था फरमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़त अम्मा यसिफून वस्सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।